अक़ुलमंद अंधो। हिकिड़ो बादशाह हो, पंहिंजे बाने ऐं वज़ीर खे साण करे शिकार ते चढ़ियो। हलंदे हलंदे हिकिड़ो शिकार नज़र चढ़ियनि। पंहिंजा घोड़ा खणी उन जे पुठियां छॾियाऊं। शिकार त कुझु पंध खां पोइ झंग में ग़ाइब थी वियो, पर ही टेई ॼणा हिक ॿिए खां विछड़ी विया। वज़ीर ऐं बाने खे बादशाह जी ॾाढी ॻणती हुई, से खेसि ॻोल्हण लाइ झंग में जुदा जुदा गस वठी रवाना थिया। हिकिड़ो अंधो फ़क़ीर जो दुनिया खे तुर्क करे अची उन्हीअ झंग में वेठो हो, सो बि इतफ़ाक़ सां उन्हीअ गस जे भरिसां रहंदो हो जंहिं तां बानू पिए वियो। बानू जॾहिं फ़क़ीर वटां लंघियो तॾहिं हकल करे पुछांईसि त अड़े अंधट, तो हितां को बादशाह वेंदे ॾिठो? फ़क़ीर यकदमि वराणियसि, न अड़े गविल्ट। इहो ॿुधी बानू अॻिते रवानो थी वियो। घड़ी कान गुज़री त वरी वज़ीर बि उतां अची लंघियो, जंहिं बि घोड़े ते वेठे ई फ़क़ीर खे हकल कई त ए अंधा वीर, तो हितां बादशाह त कोन वेंदे ॾिठो? फ़क़ीर जवाबु ॾिनसि त ए वज़ीर, हितां बादशाह त कोन लंघियो आहे, पर घड़ी खनि अॻु गोलो हितां लंघे वियो आहे। वज़ीर बि हलियो अॻिते। अञा कुझु देरि गुज़री त इतफ़ाक़ सां बादशाह ख़ुदि उतां अची लंघियो। तंहिं घोड़े तां लही फ़क़ीर खां वेझो थी पुछियो त ए अंधा शाह, मुंहिंजा माण्हू त हितां कोन लंघिया। फ़क़ीर बि निहायत अदब सां जवाबु ॾिनसि त हाओ बादशाह, थोरी देरि थींदे जो हितां बानू ऐं वज़ीर ॿई लंघे विया आहिनि। बादशाह हैरान थी वियो त हिन अंधे फ़क़ीर असांखे कीअं सुञातो। खांईसि इन्ही हक़ीक़त जो सबबु पुछणु लॻो। तंहिं ते फ़क़ीर चवणु लॻो त साईं, मूं हक़ीक़त में हर हिक खे संदसि गुफ़्तगूअ मां सुञातो। जॾहिं कंहिं माण्हूअ मूंखे अंधट करे सॼियो तॾहिं ॼातमि त पक ई को गोलो आहे जेको पंहिंजी लियाक़त ज़ाहिर थो करे। उनखां पोइ शायदि वज़ीर साहिबु हो जंहिं मूंखे अंधो वीर करे सॼियो। तंहिं करे इहो ॼातमि त हीउ ज़रूरु को सम्झदार ऐं नेक बंदो आहे, तॾहिं खेसि वज़ीर करे वराणी ॾिनुमि। वरी साईं जिन मूंखे अंधा शाह करे सॼियो, तंहिं मां ॼातमि त इहे लफ़्ज़ ख़ुदि बादशाह जी मुख मां निकितल आहिनि। तंहिं करे बादशाह चई जवाबु ॾिनो। बादशाह खे फ़क़ीर जो जवाबु ॾाढो वणियो, सो खेसि चयाईं त अंधा शाह, अवी झंग खे छॾे ॾियो। खाधे खुराक लाइ तव्हांखे रोज़ीनू मुक़ररु करे था ॾियूं। बादशाह जी हेतिरी रज़ामंदी ॾिसी अंधे फ़क़ीर खे ॾाढी ख़ुशी थी, सो बादशाह जे लश्कर सां गॾिजी उथी हलियो। हाणे फ़क़ीर रोज़ानो बादशाह जी कचहरीअ में अची हाज़िरी भरींदो हो। हिकु ॾींहुं बादशाह वटि हिकु लाल विकामण आयो। बादशाह चयो त इहो लाल अंधे फ़क़ीर खे ॾेखारियो, जेकॾहिं उहो पसंदि करे त पोइ वठंदासूं। हुन फ़क़ीर लाल खे ॾिसी चयो त लाल त बिल्कुलु सुठो आहे, पर हिन जे अंदरि हिकु जीत आहे जो लाल खे अंदरि ई अंदरि पियो खाए। तॾहिं बादशाह फ़क़ीर खां पुछियो त तो कीअं सही कयो त हिन लाल में अंदरि जीत आहे? अंधे जवाबु ॾिनो, साईं, मूं लाल जे वज़न मां सही कयो आहे, छो त लाल ॾिसण में त वॾो पियो अचे, पर वज़न अथसि ई कोन। तंहिं करे ॼातमि त लाल में जीत आहे। बादशाह यकीन ख़ातिर उहो लाल भञाए ॾिठो त वाक़ई उन मां हिकु जीत निकितो। तॾहिं बादशाह हुन जी अक़ुलमंदीअ ते ॾाढो राज़ी थियो ऐं हुकुम कयाईं त आईंदा लाइ अंधे फ़क़ीर खे संदसि रोज़ीने में 2 जे बदिरां 3 रुपया ऐं 3 वक़्त शहाणी मानी ॾिनी वञे। थोरे घणे ॾींहं बादशाह वटि हिकु सुहिणी औरत आंदाऊं, इन ख़्याल सां त बादशाह इन खे पंहिंजे हरम में क़बूल करे। बादशाह उन्हनि माण्हुनि खे चवणु लॻो त पहिरियां ई फ़क़ीर खे इहा औरत ॾेखारियो, जेकॾहिं खेसि पसंदि आई त पोइ हिन खे महिलात में रहण जी मोकल ॾिनी वेंदी। जॾहिं हुन औरत खे फ़क़ीर वटि आंदो वियो त हुन न कई हम न तुम। भरी कचहरीअ में औरत खे मथे खां वठी पेरनि ताईं हथ घुमाए जाइज़ो वठणु लॻो ऐं पोइ यकदमि चवणु लॻो, हीअ औरत बादशाही घराने जे लाइक़ु न आहे। हिन में ॿियूं त सभु ख़सलतूं सुठियूं आहिनि, पर कसबियाणीअ जी धीअ ॾिसजण में अचे थी। तॾहिं बादशाह वरी अची अंधे फ़क़ीर जो पासो वरितो ऐं पुछाईंसि, तो कीअं सही कयो त हीअ कसबियाणीअ जी धीअ आहे? फ़क़ीर चयसि, जीअंदा क़िबला, मूं जॾहिं हिन खे मथे ऐं पुठीअ ते हथ लाता त हिन ज़रो बि कीन कीबायो ऐं जीअं जो तीअं बीठी रही। आख़िर बि त आऊं बेगानू ऐं धारियो मर्द हुअसि। का बि शरीफ़ ऐं ख़ानदानी औरत धारिये माण्हूअ जो हथु ईअं जिस्म ते कीअं पसंदि कंदी? तंहिं में सम्झियमि त हिन औरत में अलबत को अहिड़ो बुनियादी असरु ज़रूरु आहे जो को बि उल्को कोन थी करे पक थियमि त हीअ का कसबियाणीअ जी धीअ आहे। बादशाह खे अंधे जो हीउ जवाबु ॾाढो वणियो ऐं हुकुम कयाईं त अॼु खां वठी खेसि रोज़ानो 4 रुपया रोकड़ा ॾिजनि। बादशाह जो इहो हुकुम ॿुधण सां फ़क़ीर चयो त बादशाह, तूं बि बख़ीलनि जो को बाबो थो ॾिसजी। इंसाफ़ ऐं क़दुरु त तो वटि बि कोन्हे। जे सखी मर्द हुजी हा ऐं इंसाफ़ ॼाणी हा त मूंखे इनाम सां ढहे छॾी हा, पर ख़ैरु
हाणे पंहिंजी मोकिलाणी आहे, ईअं चई कचहरीअ मां उथी हलियो वियो। दोस्तो, जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजूं कहाणियूं ॿुधंदा रहो।